कारा कुछ उधर तॾे न बाबा न सुबह सुबह तो मां उधर न ॾींदो बुख ते। अरे घणी ना है ये 10-11 रुपए जो मेरे चाय जी पत्ती खंड मेरे बिस्कुट का फारी दे नेरन तक क्या सुबह मर्दाना था। अरे हेने तोड़ 10-11 रुपया कोने न जो चाय खंड वठी सके बुख ते। अरे यार कारा जे करे ना ये 10-11 रुपया हुजन हां तो पो तो के उधर कदों घुरा वही मर्द महंगिस ते कर 10-11 रुपए कोनी न तो मेरे पैसे किथूं देसी मेरे पैसे किथूं देसी ब्याज किथूं देसी पराए पैसे ने मेरा पियो दे करान क 30-40 सजा 20,000 है कुल 20,000 20,000 क्यों अल्लाह ये कण उठ मैं डोकड़ लिखी बैठाते नहीं डोकड़ में दियन क मैं कह बे कण घिन देते ने दिंदस बाबा सब कुछ दिंदस पर हन मल मेहरबानी कर 10 रुपया खन दे तो मां चाय खंड वठी वनी नेरन तक क्या अगले डोकड़ दिते नहीं वन में को 10 रुपए दे क्यों दे 10 रुपए हां तुझी मर्जी भली न दे जेकर मैं नाश्तो न कयो तो मैं बीमार थी पंदुस जे बीमार थी पंदुस तो पो इलाज जा पैसा काथो आणींदुस पो तो मैं मरी पंदुस जे मां मरी पिस तो पो तोके पैसा के दींदो आई यार वाह जो गाल कीती आई काला ए 10-20 रुपए घिन बा ए को सामान दे तो वने नाश्ता करे जेकर ए मर पिया तो मेरे को डोकड़ के रेसी बुधकारा 3 रुपए जी खंड 2 रुपए जी चाय जी पत्ती ए 5 रुपए जा बिस्कुटन वाली फारी दे। अरे हेडे एतरो सामान तो खणी वने भला घर में मेहमान आया थी या बुख ते। अरे घणा सियाणो न थी बबर जा सांडा तो खां भी बस तला जा डेडर बुख ते चाय खंड गाल बुध देश किथा मर न पवे उधर ते देश मोलू किए तो के बेवकूफ बनायो भला चाय न पीण से को बीमार थींदो आ जा बुख ते। हां तो इहा गाल है भली चाह ठाहे मैं बड़े खदा त किए चाह पींदे उधर ते मैं आंदे ही पिछू अदारा मूसा खान वारा हर साल डांदन जी गो कराइंदा है मुझे ख्याल है इन साल असां पंहिंजा कुछ जोड़ा मैदान में लायूं न हाकिम खान न कॾहिं बि न अहिड़ी ॻाल्हि खां ई भॼी पासो कंदो कर जंहिंमें थोरो बि ज़िद अची वञे। बाबा असां माण्हू आहियूं मोहबती ऐं असां न चाहींदासीं त कंहिंसां टकराव में अचूं। अदा वॾा हिन में टकराव जी कहिड़ी ॻाल्हि आहे मेल थींदो ऐलान हलंदा दुनिया जी पंहिंजा जोड़ा लाहींदी जेकर असां पंहिंजा ॿ जोड़ा लाथा हिन में ॾोह कहिड़ो थी पियो। हाकिम खान बाबा ज़ाहिर आहे मेल में आम डांद त न लहंदा न उन लाइ कंहिं सुठे जोड़े जी तलाश करणी पवंदी। अदा वॾा इहो कमु मुंहिंजो आहे तव्हां मूं ते छॾे ॾियो। अरे बाबा हाकिम खान कुछ सोच यार मूसा खान कीअं चाहींदो त मुंहिंजे डांद खे को मारे वञे इन करे हू कोशिश कंदो त तर में जेकी भी जोड़ा आहिनि उन्हनि खां सभिनी खां मुंहिंजो जोड़ो सुठो हुजे। ज़ाहिर आहे त असां मूसा खान खे शिकस्त ॾियण लाइ हुन खां वधीक सुठा डांद घुरायूं ऐं जो हुनखे शिकस्त आई त हीउ जेको असांजो रहियल कुर्ब आहे न उहो बि ख़तमु थी वेंदो ऐं हिकु दफ़ो वरी ॿई धुरियूं टकराव में अची वेंदियूं सिर्फ़ डांदनि जे हाराइण जे करे अदा। हाकिम खान तूं हिन ॻाल्हि खे नथो सम्झे ही जेका अंदर जी अना है ना उहा कॾहिं बि साम्हूं वारे शख़्स जे अॻियां पाण खे झुकाइण नथी चाहे ऐं पोइ भली साम्हूं वारो पंहिंजो सॻो भाउ ई छो न हुजे। इन्हीअ करे चवां थो हाकिम खान त हिन मेल खां ई भॼी पासो कर बाबा जेका असां लाइ मसइला खड़ा करे। अदा वॾा मां चाहियां थो तमाशो खड़ो कयूं असां सां गॾु ॿिया ॻोठाणा बि ख़ुशियूं मल्हाइनि। अॼु कम जी ॻाल्हि कई अथई हाकिम खान बाबा अॼु कम जी ॻाल्हि कई अथई यार असां माण्हू आहियूं मोहबती ऐं असां बि चाहियूं था त ही ख़ुशियुनि भरिया ॾियारा सभिनी ॻोठ वारनि सां गॾिजी गुज़ारियूं। यार तूं बेफ़िक्र थी वेही रह मां अहिड़ो त मेल मचाईंदुसि जो तूं सॼो ॾींहुं ख़ुशि थींदे ऐं खिलंदे। कमाल खान हिन दफ़े अहिड़ो मेल मचाए
जो सॼे तरह जा ॾांद जिकर थियनि ऐं सॼे तरह में इहा हाक थी वञे त जेकॾहिं मेल कराए त मूसा ख़ान कराए, ॿिए जी जाइ न आहे। बाबा साईं अहिड़ो ई मेल थींदो, तर त तर, पर ॿाहिरिया ॾांद बि हिन में हिसो वठंदा। कमाल खान वो हाकिम खान ऐं दिलावर खान वारनि खे बि चई छॾियो। दिलावर खान आहे मोहबती माण्हू, अहिड़े छिक छिका वारे माहौल में किथे थो अचे। पोइ बि बाबा साईं मयार लाइण ख़ातिर उन्हनि खे चवणो पवंदो। कमाल खान हाकिम खान खे चई ॿाहिरि लाहे छॾ, बाक़ी मूंखे पक आहे त हू पंहिंजा ॾांद मैदान में कोन लाहींदा। दिलावर खान वारा पंहिंजा ॾांद मैदान में लाहिनि या न लाहिनि, बाक़ी जे वारिस खान खे दावत ॾींदव त उहो पंहिंजो जोड़ो मैदान में ज़रूर लाहींदो। बाबा साईं पूरे तर में पढ़ो जा रहा है, पूरे 70 आजी जा ॾांद गॾु थींदा, पर साईं मूंखे इहा बि ख़बर पई आहे त खानू बि पंहिंजा ॾांद लाहे थो, उन्हनि में असांखे थोरो ख़तरो आहे। हिन तर में त को अहिड़ो जोड़ो आहे ई कोन जेको असांजे ॾांदनि खे हाराए। बाक़ी जेकॾहिं खानू पार खां ॾांद घुराया त उन्हनि सां बि मुंहुं ॾेई वठिबो। पार मुंहुं न बाबा साईं, भूरे खानण खां ॾांद ख़रीद कया अथनि बाबा साईं, जेके असांजे ॾांदनि लाइ ॾाढा ॾुखिया साबित थींदा। ॾिठल आहिनि उन्हनि जा ॾांद, उहे असांजे ॾांदनि खे ॾुखिया ज़रूर पवंदा, पर उन्हनि खे हाराइण इहे वस जी ॻाल्हि न आहे। जॾहिं भूरे ऐं खानण खां असां ॾांद ख़रीद करण जी कोशिशि कई त पोइ असांखे छो न ॾिनो? इहो बि सुठो थियो कमाल खान त खानू इहे 1.5 पौने 2 में ख़रीद कया हूंदा। जेकॾहिं मैदान में मात खाई विया त पोइ टको बि मुल्क कोन लहंदा। बाबा साईं पोइ दिलावर खान ऐं वारिस खान वारनि खे ॿुधाए छॾियो। सभिनी खे ॿुधाए छॾ कमाल खान, सभिनी खे ॿुधाए छॾ। मैदान में हर लहंदड़ जोड़े जी फी 10,000 हूंदी ऐं पहिरें नंबर ते ईंदड़ जोड़े जो इनाम 1 लख रुपया ॾींदासीं ऐं ॿिए नंबर वारे खे 50,000। ऐं हा, जॾहिं त पग पहिरें नंबर ॾांदनि ते हूंदी। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, उथी वञ अधे चिबड़ खे वठी आ त घर वेहे, तूं ऐं मां हलूं शहर को सौदो सूद वठी अचूं। पोसी इन चिच्चद के आद मां इन घर में पैसा खर्च दी दिस, इन चिच्चद सां अॼुकल्ह असांजी वॾी दुश्मनी थी वई आहे। छा जी दुश्मनी? मामा वॾो आहे, जेकॾहिं तोखे 2 टे धक हयईं त मिड़ई खेर आहे, अञा उहा ॻाल्हि दिलि में रखे वेठो आहीं। बास भली कुतजन, बाक़ी मदद के कुछ बि न चजे। बिन पोस तती के बस बास के कुत्यो, पर मां वॾो खुदी मासू आहे, मां पंहिंजो पलास वठंदुमि। जेकॾहिं मूं पलास पंहिंजो न वरितो त मुंहिंजो बि नालो बचाए अल्लाह बचाए वञनि खांद तो खांदा आहे। मां ॿिनी खे कुतुस बस हाणे बस, मिसके थो वेठो रन वांगुरु, खान ॾिते जा सका। पोसी मूंसां इहा हथ चुदा त न कदी कर। वञे थो त चिबड़ खे वठण या न? मां कताई बि न विझो इन चिच्चद खे वठां त पोइ तव्हां भली मूंखे टई रोज़ तूं कुत खायो। बीहो ॾिसां त तूं कीअं नथो वञे पियो, वञे कीअं नथो तूं, परे थी छोरी। अम्मा जेकॾहिं नथो वञे त छॾेसि, तूं ई वञी करे मामा खे वठी अच, चाचा जमाल जे घर में वेठल हूंदई। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, हिन छोरे खे ई मोकिलींदसि। जे अॼु हिन खे मां ढिल ॾिनी न मोकिलियोमांसि त पोइ सुभाणे वरी वधीक आकड़ ॾेखारींदो। बेअदब चवण नथो वठी। अम्मा छॾ अधु दिमाग़ खे, तूं शहर वञण जी तयारी कर, मां पाणे थी वञी मामा खे वठी अचां। तूं चिच्चद खे वठी ईंदीअ न, पोइ पोसी खे शहर केरु वठी ईंदो? मूंखे लाचा सुधाए जो दो हिननि खे शहर घुमाया। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जे तूं मूंखे शहर न वठी हलंदे न त खैर आहे, मां का अंधी मंडी कोन आहियां जो तोखां सवाइ शहर वञी न सघंदसि। पाण ई वेंदसि शहर, ॾिस त वञी सभु कुझु वठी अचां न वखर। जे तोखे मां देगड़ी बि चटण ॾिनी न त मुंहिंजो नालो खैरा तो फेराए छॾिजाए। हा पोसी मां तव्हांजे साईं जे हस ते न आहियां, मूंखे न ख़बर तव्हां जूं सयूं। छा चई? इहो छा चई? ॾिस त मत तूं मुंहिंजी घरवारी गेज़न जे चवण ते मुस्त जी बेइज़ती न कर, न त मां ही घर सॼो हलियो वेंदुमि। निकुर मां चवां थी हाणे जो हाणे निकुर घर मां, कोन्हे का ज़रूरत तुंहिंजी। आखिरी चक्कर सोचे दिल, आखिरी चक्कर सोचे वठो। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, तो जहिड़े निभागे खां ईअं असां चङा आहियूं घर में। मां चवां थी निकिरे थो या धिका ॾेई घर खां ॿाहिरि कढाए।
अॼु जी तूं सम्झाई न सम्झाई थी तूं जे मां हिन महिल घर छॾे थो बसि कॾहिं बि न ईंदुमि जॾहिं सुम्हण जे लाइ जाइ कोन मिलंदई न तॾहिं पाणे धिका खाई खाई ऐं मोटी ईंदे मां चवां थी निकुर निकुर चवां थी निकुर अधी छॾीस वेचारे खे कोन्हे का ज़रूरत हिनजी न कम जी न कार जी सॼो ॾींहुं खायो ऐं फूके वेठो आहे मां ॾिसेसि छा थी मां चवां थी धिका ॾेई घर मां कढेसि तॾहिं हिन जो दिमाग़ ठिकाणे ईंदो उथी मां चवां थी निकुर निकुर था चवां थी निकुर ऐं आईंदा जे करे घर में आयो आई न त पोइ सम्झी थो तो मुझे कदर न कदर ठीक है मां वजह तो बाहर से कुत्ते दी गबा दी मां नहीं मुझे ने घर में लाची दो हल 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 रदा हल चवां थी बेअदब कहीं जाए तो अते चिपड़ाई लाए तो चिचड़ो थी त तूं चिपड़ियो आ हड़ खाई वई आखिर मोए ठगे जो भी सिर खाधी अमा तू भी घट ना है घट तू भी ना है चुप कर न त लगो ढेमर सजे कढ घरो मोड़ो न कर मां घरो सठो थमा पकड़ी बैठी अकबर कहिड़ा खाता खोलिया अथई जो सुलझनि ई नथा जे नथा सुलझनि त ॿुधाए त मां सुलझाए ॾियां अकबर छा ॻाल्हि आहे सुस्त थियो आहे छा खपई हुकुम कर दिलबर ख़बर ई नथी पए त अकबर खे कहिड़े ना कढे पियो आहे कुझु ॾींहंनि खां वठी प्रेम में नज़र ई कोन थो अचे छा ॻाल्हि आहे अकबर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे का त ॻाल्हि आहे जे नथो ॿुधाइण चाहीं त तुंहिंजी मर्ज़ी हिन जी मर्ज़ी छा जी हिनखे ॿुधाइणो पवंदो बाक़ी दोस्ती छा जी आहे हा अहिड़ी वॾी ॻाल्हि न आहे खाना मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे मामूली ॻाल्हि आहे एॾो परेशान इहा ॻाल्हि कंदे त तुंहिंजो मसइलो हल कंदासीं न बसि न ॻाल्हि एतिरी अजय वटि 2000 न खाना मूंखे 10,000 जी ज़रूरत आहे चरियो आई छा न तोखे रन न रिली ऐं न ई तूं ॿार आहीं जो वञी तूं मिठाइयूं खाईंदे चुॾेलनि ते चढ़ंदे सर्कसियूं घुमंदे बादशाह अजय वटि 2000 तुंहिंजे लाइ काफ़ी आहे न वधि में वधि ॿियो छा 2 जोड़ा कपिड़नि जा वठंदे न मुंहिंजी त न आहे रन न रिली पर यार चाचा वीचारो मौला ई आहे असांजी सॼी ज़िंदगी सूरनि में गुज़री वई आहे यार अकबर तोखे 10 जा 20,000 ॾियां पर यार मां छा कयां 1.5 लख में ॾांदनि जो सौदो कयो आहे उन्हनि खे बि सुभाणे पैसा ॾियणा हाणे ईअं कर फिलहाल ही वठ हिन मां गुज़ारो कर अॻिते अला मालिक अकबर मां वटि 5,000 में जा आहिनि हा ही वठ वञी पंहिंजे कमु आण मां किथां ॿियो करे वठंदुसि न दिलबर ज़रूरी न आहे त मां हिन ईद ते चाचा वारनि ॾे वञा चाचा बाबा किथे आहे बाबा कमरे में वेठो अथई बाबा तूं हिते वेठो आहीं मां तोखे ॻोल्हींदो रहां थो कहिड़ो कमु आहे पुट तो चयो न बाबा सोनी मुंडरी ऐं लाके वठी ॾींदे अरे बाबा इहा त मूंखां ॻाल्हि ई रही वई पोइ देरि न कर उथ था हलूं पुट मूंखे थोरो कमु आहे मां होॾां वञा थो हाणे तूं हीअं कर चाचा खे साण करे शहर निकिरी वञ ऐं पंहिंजी पसंदि ते वठि बाबा तव्हां हलो आहे न ज़िद न कर पुट तोखे चयमि न मूंखे कमु आहे ठीकु आहे बाबा पोइ चयो चाचा खे दिलबर डांस हुकुम कयो खान नंढड़ो ज़िद करे बीठो आहे त मूंखे सोनो लॉकेट ऐं मुंडी वठी ॾे पर छा कयां ॾांद जा पैसा बि ॾियणा आहिनि हाणे हीअं करिणो पवंदो जो ॾांद जा पैसा रहाइणा पवंदा वठ
15,000 और नंढड़े के पाजे पसंद लाके टे मुंडी वठी दे छा तू सोची जल्दी कर मोटरसाइकिल कढ ऐं नंढड़े के शहर वठी वञी न कि मुंडी लाके वठी दे जल्दी मोटणे कर खाना महंगाई आहे महंगाई 10-15 रुपया त लाकेट खाई वेंदो 4-5 हज़ार मुंडी कोन छॾींदे अॼु वटि 10,000 हाणे त कमु थी वेंदो न हा हाणे कम थी वेंदो हाणे ॻाल्हि ॿुध जेका शइ नंढड़े खे पसंदि अचे ठीकु आहे हलूं चाचा हलो बाबा अकबर हल भला शहर थी अचो तव्हां थी अचो चाचा हाणे हलण जी कर मूंखे वीआईपी मुंडी ऐं लाकेट वठी ॾे हलूं था बाबा हलूं था आ अचो मूं लाइ 10,000 बि न आहिनि ऐं पंहिंजी औलाद लाइ 25-30 हज़ार मूं छा न आहे कयो खान लाइ बसि हाणे पछता अजायो आहे दुनिया मतिलब जी आहे यार सभु को पंहिंजे लाइ पियो करे असांखे बि हाणे कुझु न कुझु पंहिंजे लाइ करिणो पवंदो सभिनी ॻोठ वालियां को इतला पिया ॾींदा त रेस दिलावर खान दे ॻोठ मलाखड़ा ऐं वग़ैरह वग़ैरह ॿिया रांदियां तुसां तैयारी कर मैदान ते पहुची वञो उधर ते ॿिया नंबर इहो पढ़ाए तीं रांदि च नंढे वॾे सभु को हिसा घिन सघंदा उधर ते ख़ामोश ये 30 नंबर ऐलान ॿुधो ई मलाखड़े च को भी बाहर ला रांदीगर न होसी सब गोठ वाले होसन भला बुख ते इहो त ॿुधा त रांदियूं कहिड़ी कहिड़ी थींदियूं जी जी असां बग में तैयारी करे छॾियूं बाबा रांदियां च मल्ह मुकाबला कोडी कोडी ऐं ड्रोड़ ख़ामोश ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो हर मुकाबला जेको थीसी जेको बि खटेसी दिलावर खान उही 10,000 इनाम ॾेसी उधर ते